ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जे इजलास में मुख़्तलिफ़ फ़ैसिला कया विया। असां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। 50 रुपया पीपल्स बस सर्विस जो भाड़ो मुक़ररु करे बाक़ी 28 करोड़ 90 लख रुपया जारी करण जी हिदायत कई वई आहे। पीपल्स बस सर्विस जो 50 रुपया भाड़ो ईंदड़ 6 महीननि ताईं बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई काबीना पीपल्स बस सर्विस लाइ 57 करोड़ 90 लख खां वधीक सब्सिडी तौरु मंज़ूर करे वरिता आहिनि। वरी वज़ीर सिंध टैक्स बोर्ड जे ऑडिट करण जी हिदायत करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। असां ख़बर शेयर कयूं पिया। निसाबी किताबनि लाइ 1 अरब रुपयनि खां वधीक रुपया जारी करण जी बि मंज़ूरी ॾेई छॾी आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। 50 रुपया पीपल्स बस सर्विस जो भाड़ो मुक़ररु करे बाक़ी 28 करोड़ 90 लख रुपया जारी करण जी हिदायत कई वई। सिंध जे वॾे वज़ीर सिंध टैक्स बुक बोर्ड जी ऑडिट करण जी बि हिदायत करे छॾी आहे। निसाबी किताबनि जे लाइ 1 अरब रुपयनि खां वधीक बजेट जारी करण जी बि मंज़ूरी ॾिनी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ ऐं असां शेयर कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास थियो आहे।